सब की हर खता ज़वार कर हुसैन का कर माफ़ सब की हर खता ज़वार कर हुसैन का हर मोमिन के दिल की दुआ सदा तेरे दुखा दी मंज़िल आयो ख़त्म थई ते मेरे दुखा दी मंज़िल दूर। इमाम हुसैन बादशाह जी भेण 70 कदम ते भाके कुसंदो ॾिठो। हुसैन चइदो ज़मीन मथे थे भेण मूंखे कुसंदो न ॾिसे। ज़मीन चइदी झिकी थे हुसैन हुसैन चइदी झिकी थे त मां भाउ जो आख़िरी सजदो ॾिसां। सादात मोमिनीन ज़मीन चइदी मौला हुक्म ॾे त मां हुसैन ज़ैनब जी मञा। हुसैन चइदो ज़मीन हुसैन जी मुकजी वई जीअं ज़ैनब चवई उहे करे। सादात मोमिनीन मलऊं जॾहिं आयो धीअ हुसैन जी करीब पहुते चइदी बाबा ज़ालिम खे चओ धीअनि जे साम्हूं पीउ खे नाहे मारियो। मौला ताजो रोअण क़बूल फरमाए। हुसैन जी 4 सालनि जी धीअ चइदी बाबा चया ज़ालिम खे धीअ जे साम्हूं पीउ खे नाहे मारियो। मलऊन जे खंजर में हथ विझी करे साईं फरमाए न मार कुछ टाइम खां बाद में ग़रीब पाण मरी वेंदो। ओ हिनखे अकबर जी मौत मारे छॾियो हिन जे अब्बास कमर टोड़े छॾिया। 70 कदम ते भेण कुसंदे ॾिसी करे चए थी पई तेरे दुखा दी मंज़िल आयो ख़त्म थई त मेरे दुखा दी मंज़िल दूर तू बच पवे मैं कैद थी या कैद में खूं मंजूर। साईं ज़ैनब रोई करे फरमाए दिला बेड़े दिया टुट गया वीरना रोल दा विसारा पूरा हुण मंग दुआ मैडा चन वीरन शाला मर वञे। मालिक अपना क़िबला साईं हाजन साईं मालिक अपना चाचा बशीर मौला ताजी इबादत कबूल फरमाए। साईं ज़हरा ताजो दुआ मुस्तजाब फरमाए। क़िबला साईं 70 कदम ते भेण कुसंदे ॾिसी करे चइदी ओ ज़ालिम न मार मोहम्मद जो नवासो ओ न मार ज़हरा जो बछड़ो कंहिंजो हिकु बार टुटे सॼो सॼो ॾींहुं रोंदे रहिया। उनखे मारण आयो जंहिंजा लब मोहम्मद चुमंदे चुमंदे न हो थकबो। हुसैन जी भेण रोई करे फरमाए थी पई तेरे
शरिया